अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां इन ख़ुसूसी प्रोग्राम में अवां जो मेज़बान इमदाद अली ओढो अवां खे भलीकार चवां थो। सामईन, सिंध जो सक़ाफ़ती ॾिहाड़ो जीअं त दुनिया जी कुंड कुड़छ में वॾे शान ऐं मान सां मल्हायो वियो, सिंध तोणे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जिते जिते सिंधी रहनि था हिन ॾिहाड़े खे ईद वांगुरु मल्हायो वियो। इन सिलसिले में गुज़िरियल हफ़्ते दुबई में सिंध फ्रेंड्स फोरम UAE पारां हिकु शानदार तक़रीब दुबई में रखी वई। इन मौक़े ते साबिर सिंधी, सुहेल अबड़ो, निसार लाखेर, कामरेड इरशाद चांडियो, डॉक्टर राम बख्शाणी, बशीर आरिसर, शिराज पीरज़ादो ऐं ॿियनि ख़िताब कयो। इन मौक़े ते सिंध जे क़ौमी राॻिन ज़ामिन अली ऐं सूफ़ी फ़नकार मांझी फ़क़ीर पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। हिन प्रोग्राम जी कारवाई सजाद सुहाग सरअंजाम ॾिनी। हिन प्रोग्राम जी मुकमिल कारवाई अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। प्रोग्राम जे बाक़ाइदे आगाज़ कयूं था ऐं असांखे वाई कलाम क़ौमी गीत ॿुधाइण लाइ असांजो दोस्त पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ सां दाद बि ॾींदासीं, ॿुधंदासीं बि। तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में अचे थो साबिर सिंधी। साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार, दोस्त मठा दिलदार आलम सभु आबाद करी। सभिनी प्री प्यारनि दोस्तनि भाइरनि खे, अदड़ियुनि खे, न्याणियुनि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार था चऊं। तव्हांखे क़ौमी गीत ॿुधाईंदासीं। ओ सिंध मुंहिंजी अमां, सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। ओ सिंध मुंहिंजी अमां, सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां, छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। तुंहिंजे माण्हुनि खे सीने में सांढियो वतां, तुंहिंजे माण्हुनि खे सीने में सांढियो वतां। तुंहिंजे लाड़ियुनि लयनि खे बेचंदन चवां, तुंहिंजे लाड़ियुनि लयनि खे बेचंदन चवां। शाल तुंहिंजे ई कुख मां पियो हर हर जमा, शाल तुंहिंजे ई कुख मां पियो हर हर जमा। खीर तुंहिंजो पियां, वेर तुंहिंजो वठां, वीर तुंहिंजो थियां। छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। हुअ जब बस बुखन ते मढ़े मंड्र थी, हुअ जब बस बुखन ते मढ़े मंड्र थी। अॼु बि जो टे असुर जो उथी जंड्र थी, अॼु बि जो टे असुर जो उथी जंड्र थी। जा गरम खीर में पई गॾे खंड्र थी, जा गरम खीर में पई गॾे खंड्र थी। तंहिं सुहागिण खे मां कीअं न सजदो कयां, कीअं न सजदो कयां। छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। ओ सिंध मुंहिंजी अमां, सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। पंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे, पंहिंजी पंहिंजी मोहबत आहे। चवंदा आहिनि त जॾहिं मोहबत जो इज़हार कबो आहे न त पोइ आवाज़ खे नाहे ॾिसबो, पोइ अंदाज़ खे ॾिसबो आहे। ऐं हीउ जेको अंदाज़ हुयो त साबिर सिंधीअ जो, इहो पंहिंजाइप वारो हुयो ऐं ॾाढे सुहिणे अंदाज़ सां। दोस्तो, सिंध फ्रेंड्स फोरम दोस्तनि गॾिजी सॼी ॾींहुं राति महिनत करे हीउ मांडाण मचायो आहे
के दोस्त सिंध जे कहिड़े बि कुंड कुर्श में रहंदा हुजनि पर UAE में रहनि था त सच पुछो त देश जे मिटीअ जी ख़ुशबू केरु परदेसनि खां पुछे, उन्हनि हवाउनि जी ख़ुशबू, भाकुरनि जी ख़ुशबू, ऐं असां सच पुछो त जॾहिं हफ़्तो 10 ॾींहं मुल्क खां ॿाहिरि रहूं था त जॾहिं लहंदा आहियूं त पोइ थधो साह भरींदा आहियूं, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मूंखे तमामु घणो अहसासु थींदो आहे जेके दोस्त पंहिंजी सिंध खां ॿाहिरि रहनि था। असांजूं भेनरूं शादी करे पंहिंजे माइटनि खे ॿाहिरनि खे छॾे पंहिंजे घर वारनि जी हथु वंडाइण लाइ उन्हनि सां गॾु हिते रहनि थियूं, पर का उनजे भाउ जी मङणी थींदी हूंदी त न वञी सघंदी हूंदी, कंहिंजे चाचे जो इंतकाल थी वेंदो हूंदो त न वञी सघंदो हूंदो, कंहिंजी ख़ुशीअ में शरीक न थी सघंदा हूंदासीं। पर जॾहिं सिंध अमड़ जो नाव वठी हिते को सॾु थिए थो यकीन कंदो जॾहिं ख़बर पए थी त हिते सभु गॾिजंदासीं न त पोइ उहे भाइरनि जूं बुकियूं बि यादि अचनि थियूं, भाउरनि जा भत बि यादि अचनि था। पोइ हिते माइट बि असांयूं, भाइर बि असांयूं, हिक ॿिए जा साथी बि आहियूं, पाण ॾाढा कुर्बायत आहियूं दिलि सां। सची ॿुधायूं सचाई आहे असां वटि सिंधियुनि में। पाण जेकॾहिं दुश्मनी बि कंदा आहियूं त तॾहिं बि वॾे वलवले सां कंदा आहियूं, उहा बि मल्हाईंदा आहियूं। पर उहो पलांद हुजे, उहा मोहबत हुजे, उहो कुर्ब हुजे, जे खाइजे त खाराइजे, न असुल न खाइजे। त जीव में जायूं ॾींदड़ असां हिते बि भलीकार चवंदा तव्हां सभिनी खे। त हिन महल जॾहिं आउं सिंधी टोपियुनि सां, अजरकनि सां ऐं ॿाहिरि जॾहिं आयुसि पिए त हिननि भाकुरनि खे ॾिठो न, यकीन कयो दिलि एॾी ख़ुशि थिए थी तव्हां सभिनी खे हिते गॾु ॾिसी। को किथां मिले थो, किथां इशारो करे थो, को किथां ॿाहूं ॿधे थो। असांजी इहा ई त सकाफ़त आहे। असांजूं भेनरूं वेठियूं आहिनि थियूं, असांजूं नंढड़ियूं वेठियूं आहिनि, असांजा शहज़ादा वेठा आहिनि थिया, त जॾहिं पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजी सहेलियुनि सां न बि सुञाणूं था तॾहिं बि मिलणु खपे, कार्ड एक्सचेंज करणु खपे। त इहा पंहिंजी आहे, पंहिंजी ताक़त इहा ई आहे। ऐं हिन प्रोग्राम जी जेका कामयाबी आहे उहा सिंध फ्रेंड्स फोरम जे दोस्तनि जेका ॾींहुं राति हिकु करे हीअ प्रोग्राम सजायो आहे। ऐं चाहींदुसि उन्हनि दोस्तनि खे हिन स्टेज जे मंच तां यादि कंदा हलूं, वरी उन्हनि खे आस्ते आस्ते घुराईंदा वेंदासीं। अदा बशीर आरी सरब आहे, उन ॾींहुं राति वॾी महिनत कई आहे। अदा जस लहे, अदा पदमवीर, अदा निसार लाखेरा, सुहेल अबड़ो भाई, अदा फहद अबड़ो, वकार शाह, डॉक्टर यूसुफ जतोई, डॉक्टर साद चांडियो, डॉक्टर सिकंदर, पंहिंजो उन सां गॾोगॾु शौकत सरकी आहे, अदा ख़ालिद ज़मान चोलियाणी आहे, बीजल सिंधी आहे। बीजल सिंधी लाइ चयूं दादा हिनखे नक्शे ॾिसण जी ज़रूरत न आहे, इनखे रुगो दग ॿुधायो पाण ई पहचाईंदो आहे। वाह वाह। अदा साबिर सिंधी आहे, आमिर टालपुर आहे, उहो ग़रीब न आहे, उहो वॾी दिलि जो मालिक आहे। सिराज शेख आहे, इरशाद चांडियो आहे, चंचल राज आहे, मालिक सुमरो आहे, शिराज पीरज़ादो, शाहज़ेब मीरजत, जब्बार जमाली, हुसैन पिताफ़ी, डॉक्टर मुर्तज़ा खुहावड़, सईद कटपर ऐं ॿिया खोड़ दोस्त, ॿिया खोड़ नाला आहिनि जेके वक़्तनि फ़क़्तनि यादि कंदा हलंदासीं। अदा सारंग सिंधी आहे जंहिं पंहिंजो पाण पतोड़ियो आहे, पाण तव्हां सभिनी खे गॾु करण लाइ। हिन मांडाण खे सजाइण लाइ तव्हां सभिनीनि जे आदर भाव लाइ आउं गुज़ारिश कंदुसि, तमामु सुठो असांजो भाउ, असांजो दोस्त जंहिं हिन पूरी ऑर्गेनाइज़िंग कमेटी में ॿांह ॿेली रहियो आहे। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। इहा असांजी सुहिणी सिंध आहे। इन आजियाणे जी तक़रीर जे लाइ तव्हांजी ताड़ी खपंदी, हर हिक जे लाइ ज़ोरदार ताड़ियुनि में अचे थो अदा सुहेल अबड़ो। मक़तलनि जे भितिन ते पढ़ी थो त पढ़, मक़तलनि जे भितिन ते पढ़ी थो त पढ़, ही रुगो शहीदनि जे रत जी कहाणी न। हिकिड़ो मखदूम बिलावल हो जो गाणे में कटिजी वियो, ॿियो GM सैद आहे जंहिंजी पुॼाणी न। मुंहिंजा मान वारा सिंध खां आयल असांजे सूफ़ीज़म जे प्रचारक सूफ़ी रागी साईं मांझी फ़कीर, साईं ज़ामिन अली साहब, साईं सजाद सुहाग साहब, हिन ऑडिटोरियम हॉल में आयल मुंहिंजियूं अदड़ियूं, भेनरियूं, माइरियूं, नंढा ॿार ऐं सॼे UAE खां आयल सिंध जा नौजवानो ऐं सिंधी भाइरो, जिए सिंध जिए लतीफ़।
सब खां पहिरीं त मां पंहिंजी सॼी टीम सिंध फ्रेंड फोरम जी, जंहिंमें बशीर आरिसर, पदमीर, निसार लाखेर, फहद अबड़ो, वकार शाह, बीजल सिंधी, आमिर टालपुर, सारंग टालपुर, शिराज पीरज़ादो, अली सिंधी, ख़ालिद ज़मा चोलियाणी, इन्हनि दोस्तनि जी सभिनी जी महिनत हिन प्रोग्राम में तव्हांखे गॾिजण में, सभिनी जूं महिनतूं हिन ॾींहं रातिनि जूं जॾहिं हिननि ही मेलो मचायो आहे, इन्हनि सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी ऐं इन्हनि दोस्तनि जा सभिनी हथोरा। सिंध फ्रेंड फोरम 4 साल थिया असां जोड़ियो होसीं, अॼु ही 4थों साल आहे जेको असां ही वॾे पैमाने ते प्रोग्राम कराए रहिया आहियूं। ऐं हिन प्रोग्राम में तव्हां सभिनी आयल पूरे UAE मां, कुंड कुड़छ मां आयल सभिनी महिमाननि खे भलीकार चऊं था दिलि जी गहराइनि सां। ऐं इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जॾहिं बि पंहिंजे कल्चर ते, ॿोलीअ ते वार थियो आहे त सिंधी माण्हू हज़ारनि लखनि जी तादाद में गॾु थी करे दुश्मन खे इहो ॿुधायो आहे त असां सिंधी हिकु क़ौम आहियूं, असां हिकु मुतहद क़ौम आहियूं, असांजो हिकु वतन आहे ऐं असां कॾहिं बि अलॻि नथा थी सघूं। मां वधीक टाइम न वठंदुमि छो जो असांजा सूफ़ी रागी ऐं ॿिया फ़नकार हिते मौजूदु आहिनि। तव्हां दोस्तनि जूं, अदड़ियुनि जूं, भेनरुनि जूं, माइरुनि जूं वॾी महिरबानी। जीअ सिंध जीअ लतीफ़। भाउ चवंदा आहिनि त ख़ुशियुनि में पंहिंजनि खे हमेशह यादि रखिबो आहे ऐं पोइ ख़ुदा न ख़ास्ता ख़ुशियुनि सां गॾु ग़म मिलंदो आहे त जेके साथी छॾे वेंदा आहिनि त उनखे हमेशह यादि रखंदा आहियूं। असांजो ॾाढो सुठो दोस्त भाउ हमेशह सथ सां गॾु रहियो। हिते पाण जी ॻाल्हि कईसीं त सभई हिक ॿिए जा ॿांह ॿेली हूंदा आहियूं, तीअं असांजो ॿांह ॿेली रहियो असांजो भाउ सरफराज़ अबड़ो। 2 हफ़्ता खनि अॻु में हार्ट अटैक में हुनजी डेथ थी। ॾाढो अफ़सोस थियो। असां चाहींदासीं त भाउ सरफराज़ अबड़ो जे लाइ कुझु देरि जी उथी बि जेकॾहिं ख़ामोशी कंदासीं त उहा भेट आहे, उनजा भाउर, उनजा माइट, उनजा पोयर ज़रूरु महसूसु कनि त भाउ सरफराज़ अबड़ो जे लाइ उथी बि असां ख़ामोशी इज़हार कयूं था। अलाह साईं हुनखे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे। वरी महिरबानी भाउ, वरी महिरबानी। ऐं अलाह साईं अदा सरफराज़ अबड़ो खे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे। वरी महिरबानी अदा सुहेल तव्हांजी ऐं उहे दोस्त जेके असांजे हिन पूरी सथ सां गॾु रहिया आहिनि, हिन पूरे मेले खे मचाइण में अदा बशीर आरिसर सां ॿांह ॿेली रहिया आहिनि, उन्हनि सभिनी खे यादि कंदा हलूं। ऐं हाणे कुझु अजरक आहिनि जेके पढ़ाइनि, अदा बशीर कुझु अजरक पाराइबा ऐं आउं चाहींदुसि त उन खां पहिरीं या त अदा शिराज़ खे घुराए पोइ क़ौमी गीत लाइ पंहिंजे अंदाज़, पंहिंजे जज़्बे सां अचे थो अदा शिराज़ पीरज़ादो। सभिनी आयल भाइरनि खे, भेनरुनि खे सिंध जो सकाफ़त ॾींहं जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। उस्ताद बुखारीअ जो हिकिड़ो क़ौमी गीत आहे जेको मां पेश कयां थो। धरतीअ खे हिकिड़ी आथत ॾिए थो उस्ताद बुखारी पंहिंजे लफ़्ज़नि में। छो थी घबराई अमा, छो थी घबराई ओ सिंधड़ी, छो थी घबराई अमा, छो थी घबराई तुंहिंजे सिर ले दरिया दो दो थियो माहर हर जमा, तुंहिंजे सिर ले दरिया दो दो थियो माहर हर जमा, छो थी घबराई अमा, छो थी घबराई कई किरोड़नि कूंधरनि जी माउवा जीअं सदा
किरोड़नि कूंधरनि जी मारवा जीए सदा तुंहिंजा होश हुर हज़ारे तुंहिंजा होश हुर हज़ारे तुंहिंजो होश हिकु नमा छो थी घबराई अमा छो थी घबराई ही त ॾिस विख विख ते चौकीदार ॾह ॾह नौजवान ही त ॾिस विख विख ते चौकीदार ॾह ॾह नौजवान सुमिरा चांडिया सिपाही सुमिरा चांडिया सिपाही सूरमा तो सां समा छो थी घबराई अमा छो थी घबराई ओ सिंधड़ी छो थी घबराई अमा छो थी घबराई अर्श जे पाछे खां जेकी तुंहिंजो पाछो आ मिठो अर्श जे पाछे खां जेकी तुंहिंजो पाछो आ मिठो तुंहिंजे पाणीअ जे न मटिको तुंहिंजे पाणीअ जे न मटिको तोड़े मिलंदो ज़मज़मा छो थी घबराई अमा छो थी घबराई ही दुआ दावा अक़ीदो फैसलो उस्ताद ही दुआ दावा अक़ीदो फैसलो उस्ताद सिज ज़िंदा सच ज़िंदा सिज ज़िंदा सच ज़िंदा सिंध ज़िंदा दाइमा छो थी घबराई अमा छो थी घबराई तुंहिंजे सिर ले दरिया दो दो थियो माहर हर जमा तुंहिंजे सिर ले दरिया दो दो थियो माहर हर जमा छो थी घबराई अमा ओ धरती छो थी घबराई मांझी फ़कीर जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं अची विया आहिनि पंहिंजे हिन में वाह वाह मांझी साईं असांजे इश्क जो कलमो आहे इंसान सां मोहबत असांजे इश्क जो कलमो आहे इंसान सां मोहबत असां हूं राम सां राज़ी रखूं रहमान सां मोहबत हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे वाह वाह मांझी साईं अदा बशीर आरी सरबास सां गॾु आहे ऐं हींअर पाण उन्हनि दोस्तनि जे लाइ जंहिं असांजे हिन में सहकार कयो आहे ऐं हिन प्रोग्राम खे हलाइण लाइ मदद कई आहे कंहिं न कंहिं हवाले सां असांजा ॿांह ॿेली रहिया आहिनि अदा बशीर आउं चाहींदुसि त उन्हनि दोस्तनि खे तव्हां यादि कयो जंहिं दोस्त असांजो साथ ॾिनो आहे सभिनी दोस्तनि जी महिरबानी को बि नारो न लॻे प्रोग्राम खे डिसिप्लिन रखो असां ॿाहिरि मुल्क में वेठा आहियूं ही दुबई आहे दुबई जा पंहिंजा कानून आहिनि दुबई जा पंहिंजा क़ाइदा आहिनि असां सिंधियुनि खे साबित करिणो आहे त असां वेल डिसिप्लिन क़ौम आहियूं असां हितां जे कानूननि जी पासदारी करणु ॼाणूं था असां के छुड़वा के मुंतशिर क़ौम जो हिसो न आहियूं पर असां हिकिड़ी हज़ार साल तारीख़ रखंदड़ सिंधी क़ौम जो हिसो आहियूं तंहिंजे करे हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो हलां मूंखे बि ख़बर आहे
ही सॼो प्रोग्राम फ्री में थियो आहे, कंहिंखां बि टिकट जा पैसा न वरिता विया आहिनि। असांजे हमदर्दनि असांखे मोहबत में फंड ॾिना आहिनि, उन्हनि मदद कई आहे। उन करे ही पंहिंजो काज आहे, ही अॼु क़ौमी ईद आहे। मूं अॼु दोस्तनि खे चयो त को ईद जे ॾींहुं असां ईदगाह में वेंदा आहियूं, जेकॾहिं रश हूंदी आहे त ॿाहिरि मुसलो विछाए निमाज़ पढ़ंदा आहियूं। इन करे अॼु क़ौमी ईद आहे, जेके तव्हां जॻह नथी मिले बीह रहो, को मसइलो ई न आहे। असां महीने ॾेढ खां महिनत कई, अॼु बि बीठा पेरनि ते बीठा आहियूं, डोड़ डुक कयूं पिया। इन करे त प्रोग्राम कामयाबु वञे, सुभाणे प्रोग्राम कामयाबु वेंदो। हिन हाल जी इंतिज़ामिया ऐं दुबई वारा तव्हां सभिनी जी तारीफ़ कंदा। हे सिंधी हुया। अॼु जेकॾहिं असां छुड़वा करे रहियासीं, असां माहौल खे डिस्टर्ब कयो, सची पुछो हीउ हाल सिंधियुनि खे कोन मिलंदो। तंहिंजे करे तव्हां सभिनी खे कामयाबु करिणो आहे। कंहिंखे जॻह मिले न मिले, हीउ तव्हांजो प्रोग्राम आहे। तव्हां सभु वॉलंटियर आहियो, तव्हां सभिनी खे वॉलंटियर थियणो आहे। केरु गोड़ करे, केरु रश करे, केरु नारो हणण जी कोशिशि करे, उनखे रोकियो। त हीउ प्रोग्राम असांखे कामयाबु करिणो आहे। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। हाणे थोरो अजरकनि जो सिलसिलो हलाईंदासीं। उन लाइ आऊं साईं नवाबज़ादा जीअंत ख़ान चांडियो खे चवंदसि त स्टेज ते अचनि ऐं साईं जिन खे अजरक ख़ालिद ज़मा चोलियाणी पाराईंदो। असांजो महिमान आहिनि ऐं ख़ालिद ज़मा खे गुज़ारिश त स्टेज ते अचो ऐं अजरक पारायो। असांजे UAE जो तमामु बहितरीनु ऐं बाज़ोक माण्हू ऐं सदाईं असां सिंधियुनि खे हिमथाईंदड़ साईं नवाब साहिब जी महिरबानी। तव्हां हाणे आउं गुज़ारिश कंदुसि साईं मांझी फ़क़ीर खे स्टेज ते अचनि ऐं साईं जिन खे अजरक पाराईंदो। असांजो दोस्त आहे वॉलंटियर निसार लाखीर किथे आहे? अचो। साईं मांझी फ़क़ीर जो ही पहिरियों सिंध खां ॿाहिरि प्रोग्राम आहे। असां साईं ते ज़ोर विधोसीं, साईं जे हथ ॿधासीं, साईं मस मस राज़ी थियो ऐं साईं जिन जी महिरबानी आहे। तव्हां सभु ख़ुशनसीब आहियो त सिंध खां ॿाहिरि तव्हां पहिरियां माण्हू आहियो जेके साईं खे लाइव ॿुधंदा। ऐं साईं जिन जे लाइ हिकिड़ी शील्ड बि आहे। साईं जिन जे लाइ हिकिड़ी शील्ड बि सिंध फ्रेंड्स फोरम जे तरफ़ां आहे ऐं अजरक जो तोहफ़ो सिंध फ्रेंड्स फोरम जो ऑर्गेनाइज़र निसार लाखीर। साईं मांझी फ़क़ीर खे अॼु सभु दोस्त ॿुधंदासीं ऐं सुकून सां, ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे उहो असां वटि हली आया आहिनि। अॼु वकार शाह खे गुज़ारिश ॾांहुं अचे। वकार शाह असांजो UAE जो मुतहरक दोस्त ऐं सदाईं असांजे प्रोग्रामनि में मदद कंदड़ ऐं सदाईं ही प्रोग्राम त कुझु न आहे, पर हिन खां ॿीणा टीणा प्रोग्राम असांजो डॉक्टर कादिर सरकी प्रोग्राम कराईंदो रहियो आहे। असां सभिनी दोस्त उन्हनि प्रोग्रामनि में शिरकत कंदा रहिया आहियूं। असां ही नंढिड़ो प्रोग्राम करायो आहे। असांखे ख़बर आहे त केॾी महिनत जी ज़रूरत आहे, केॾी जफ़ाकशी करणी थी पए, पर साईं डॉक्टर कादिर सरकी अॼु हिते UAE में न आहिनि, UK शिफ्ट थी विया आहिनि, पर संदसि भाउ शौकत सरकी हिते असां वटि महिमान थी आयल आहे। साईं जिन खे चवंदसि स्टेज ते अचनि ऐं डॉक्टर कादिर सरकी जो शील्ड आहे उहा बि रिसीव कनि ऐं संदनि लाइ हिकिड़ी अजरक आहे उहा असांजो दोस्त वकार शाह पाराईंदो। डॉक्टर कादिर सरकी असां लाइ मोहतरम दोस्त आहे असांजो, ऐं उन लाइ असां सिंध फ्रेंड्स फोरम तरफ़ां शील्ड ऐं शौकत सरकी असांजो प्यारो दोस्त आहे ऐं मुतहरक किरदारु आहे। जी दोस्तो, ऐं सभिनी खे गॾु करण जे लाइ हिमत खपे, जज़्बो खपे। ऐं जीअं असां शौकत सरकी खे असां ॾिठो आहे, कादिर सरकी खे जॾहिं बि हिते आयासीं त हिकिड़ो वार्म वेलकम मिलियो हिननि ॿाहिरनि जो। ऐं कुझु दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे उन्हनि महिमाननि जे लाइ पंहिंजो पाण खे वक़्फ़ु कंदा आहिनि। त अदा कादिर सरकी, अदा शौकत सरकी उन्हनि मां हिकु आहिनि। पंहिंजी ॾींहुं राति हिकु करे पंहिंजूं मसरूफ़ियतूं, पंहिंजा कारोबार छॾे उनखे अकोमोडेट करण, हिन प्रोग्राम खे करण जे लाइ बि तमामु घणो साथ अदा कादिर सरकी। हालांकि पाण लंडन में आहे, पर मोबाइल ते हमेशह राब्ते में रहियो, दोस्तनि खे ॿुधाईंदो रहियो छा करणु खपे, कीअं करणु खपे, कंहिंसां मिलिजे। इहे मोहबतूं आहिनि, इहे पंहिंजी सिंध जे लाइ आहिनि, पंहिंजे मारूअड़नि जे लाइ आहिनि, पंहिंजी ॿोलीअ जे लाइ आहिनि। असां ॿोलीअ सां जॾहिं प्यारु कयूं था त असां त पंहिंजी ॿोली लाइ अलाए छा था करे सघूं। ऐं जिते अहिड़ो सॾु थिए त पोइ कीअं न अचिजे। को दोस्त रासुल ख़ैमा मां आयो हूंदो, को शारजा मां, को फुजेरा मां, को अलैन मां, को अजमान मां। पहिरें पंधु कंदियास जे पेरनि पंधु छॾियो त गोॾनि सां घिसकंदियास। पहिरें पंधु कंदियास जे पेरनि पंधु छॾियो त गोॾनि सां घिसकंदियास। जे गोॾनि घिसकण छॾियो त चेल सां चुरंदियास। जे गोॾनि घिसकण छॾियो त चेल सां चुरंदियास। जे चेल चुरण छॾियो त
त सीने में सां सरंदियास, जे चेल चुरण छॾियो त सीने सां सरंदियास, जे सीने सुरण छॾियो त अखियुनि सां ईंदियास, जे मिले त मिलंदियास न त घोरी जान जतन तां। हे उन्हनि दोस्तनि लाइ जेके चवंदा यार रश ॾाढी आहे, यार वेहण जी जाइ कान्हे का, किथे वेहिजे, भाऊ कुर्सी ते वेठो आहे, मां यार कीअं बीहां। पंहिंजे काज में त माण्हू पाण बीठो हूंदो आहे न, पाण महिमान, पाण मेज़बान, असां तव्हां सां गॾु हिते बीठा ई आहियूं। प्रोग्राम खे गॾु इंजॉय कंदासीं, झूमंदासीं, नचंदासीं, ॻाईंदासीं। ऐं हाणे राति मूं ॾाढो ज़बरदस्त असांजो शहज़ादो ॿुधो, उन ॾाढी सुहिणी शाइरी बि पढ़ी, क़ौमी गीत बि पढ़ियो, वाह जो ॿुधाईं। मां चाहींदुसि त उनखे हिकु दफ़ो ॿीहर सॾु कयूं। पंहिंजो अंदाज़ ई निरालो अथसि, सफ़ा पंहिंजाइप अथसि, ऐं पंहिंजाइप सां ॼाणियूं, कुर्ब ॼण ॼाणियूं, महिमान नवाज़ी करणु ॼाणियूं। तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में क़ौमी गीत लाइ कामरेड इरशाद चांडियो वेंदो। सिंध मुर्के पई। कल्ह साईं सलीम जाफ़री तरफ़ां शारजा में जेको प्रोग्राम थियो ऐं जेका दोस्तनि मोहबत ॾिनी, उन्हनि दोस्तनि जो त कामिर साईं असांखे मोटाए क़ौमी गीत ॿुधाए। आउं छो न ॿुधाईंदुमि, तूं हा करी मां न कयां, विञायल वक़्तु त न आहियां मां, तुंहिंजे दर खे छॾे कंहिं ॿिए दर वञा, चिल विलो त न आहियां मां, तुंहिंजी यादि ईंदी आहे, निंड फिटी ईंदी आहे, किथे आशिक़ त न आहियां मां। कंहिं शाइर चयो आहे, हिंदोरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं, असां बेसिकल ग़रीब माण्हू आहियूं, मारूड़ा माण्हू आहियूं, ॻोठाणा माण्हू आहियूं। असां वण लुॾियासीं, असां हिंदोरा कोन लुॾियासीं, असां वण लुॾियासीं, वणनि जी छांवुनि में वेठासीं, असां वणनि जूं लामूं लुॾियासीं। तॾहिं कंहिं शाइर चयो आहे त हिंदोरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं, कॾहिं पोइ बि मंज़िल मुड़िया कोन आहियूं, असां राति उंदहि में कई खेत खेड़िया, समुंड मां सिपुनि मां मोती बि मेड़िया, समुंड मां सिपुनि मां मोती बि मेड़िया, वणनि जूं झले के लामूं लुॾियासीं ऐं रस्तनि तां रोलाक रुलंदा रहियासीं। गुनाह जे कसदनि सां नेकियूं कमाए कुलनि जे तकाकनि खे हैरान कयोसीं, घणो वक़्तु मस्जिद में सनम खे पूॼे ऐं मंदर में सजदनि जी आदत विधीसीं। घणो वक़्तु मस्जिद में सनम खे पूॼे ऐं मंदर में सजदनि जी आदत विधीसीं। असांखे न सूफ़ी के तुंहिंजा खपनि था, असां पाण सूफ़ियुनि जा सरदार आहियूं। असांखे न सूफ़ी के तुंहिंजा खपनि था, असां पाण सूफ़ियुनि जा सरदार आहियूं। वज़ीफ़नि जा वीचार असां वटि न आहिनि, असां पाण पतल सरकार आहियूं। असां का बि ॿियाई कॾहिं कान कई आहे, असां का बि ॿियाई कॾहिं कान कई आहे। कलंदर थियण जो कोई शौक़ु कोन्हे, जेको आहे सो आहे सिंध जो कलंदर। असां का बि ॿियाई कॾहिं कान कई आहे, कलंदर थियण जो कोई शौक़ु कोन्हे, जे आया अॻियां बसि इन्हीअ खे मञूं था, इन्हीअ खां मथे ॿियो को इक़रार कोन्हे। जे आया अॻियां बसि इन्हीअ खे मञूं था, इन्हीअ खां मथे ॿियो को इक़रार कोन्हे। असां सां हलण थो घुरींजे हलियो आहे, असां लामकान जा मुसाफ़िर के आहियूं। असां सां हलण थो घुरींजे हलियो आहे, असां लामकान जा मुसाफ़िर के आहियूं। ही तस्बीह जा मणिया असां वटि मटाइण फ़रेबनि सवा कान माना रखनि था। ही तस्बीह जा मणिया असां वटि मटाइण फ़रेबनि सवा कान माना रखनि था। हक़ीक़त में हज़रत असांजा उहे आहिनि, अना की उगाड़नि तरारुनि कुठो जे, असीं की न ॼाणूं हसरतूं ई छा आहिनि, हसरतुनि खां पोइ मुसरतूं ई छा आहिनि। असीं की न ॼाणूं हसरतूं ई छा आहिनि, हसरतुनि खां पोइ मुसरतूं ई छा आहिनि। असां लाइ त मौसम का मटिबी न आहे ऐं मौसम में मंशूर मटिबो ई न आहे। असां लाइ त मौसम का मटिबी न आहे ऐं मौसम में मंशूर मटिबो ई न आहे। मेखाने ते मखमूर मुर्कूं ई मुर्कूं विखेरे विखेरे असां बसि जियूं था। भरे ॾे प्याला प्यारे तो साकी, असां किन प्यालनि में मदहोश आहियूं। गुलाबनि में आहिनि ठिकाणा असांजा, असीं तॾहिं बि टिड़िया कोन आहियूं। हिंदोरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं, कॾहिं पोइ बि मंज़िल मुड़िया कोन आहियूं, कॾहिं पोइ बि मंज़िल मुड़िया कोन आहियूं। जीए सिंध। सो ही दोस्तो, ॾाढी ख़ुशी थी थिए तव्हांखे बहकंदे महकंदे चहकंदे ॾिसी हिते। ऐं असांजी सिंध सदियुनि खां पंहिंजाइप ॾिठी आहे। असांजा खोड़ उहे सिंधी जेके केतिरा साल पहिरीं सिंध छॾे ऐं हिंद हलिया विया।
पोइ ही दुबई उहा जाइ लॻंदी आहे जिते मुलाक़ातूं थींदियूं आहिनि, जिते किसा थींदा आहिनि। पोइ जॾहिं उन्हनि सां मुलाक़ात थींदी आहे त पोइ पुछंदा आहिनि त दादा उहो शिकारपुर में भला उहो खटाइण वारो अञा आहे? पोइ चवंदा साईं उहो गुज़ारियो, हाणे जो पोटो आहे। हा, छा थियुसि साईं? अलाए छा थियुसि। हा, भला उहो स्कूल आहे हुते। भला यार ख़ैरपुर में हाल अहिवाल ॾे, भला घोटकी जा पेड़ा, भला साईं साधराम ॾे वेंदा आहियो, भला रेहड़की साहिब वेंदा आहियो, भला साध बेले जा हाल अहिवाल ॾे। साईं ज़बरदस्त लॻो पिया, मज़ो आहे, सिंध ओड़ी आहे। वाह वाह। असांजो हिकिड़ो दोस्त आहे, तव्हां जज़्बात त ॾिसो, तव्हां मोहबत त ॾिसो। असां प्रोग्राम कंदासीं, हिकिड़े दोस्त असांखे इंडिया मां फ़ोन कई, चईं दा कल्ह मां जेको पाणी सिंध ॾांहुं ईंदो आहे न उन में मां वञी रुनसि, ऐं जॾहिं मुंहिंजा ॻोढ़ा किरिया त मां पोइ ॾाढो ख़ुशि थियुसि त हाणे इहे मुंहिंजा ॻोढ़ा इन सिंधूअ ज़रिए सिंध ताईं पहुचंदा न भली। ॻोढ़नि जो अहसासु, उन्हनि पाड़नि जो, मिटनि माइटनि जो, उन्हनि कारोबार छॾिया, सभु कुझु छॾिया, दोस्त यार छॾिया, पर जॾहिं उन्हनि सिंध मां हिंद हिजरत कई, वरी हाणे जॾहिं हिते आया आहिनि, उन में हिकिड़ो पंजाइप वारो नालो बि असां सां गॾु मौजूदु आहे, जंहिं हमेशह साथ ॾिनो आहे सिंध जो। जॾहिं बि सिंध जो नालो ॿुधंदो आहे, सिंधियुनि जो ज़िक्र निकिरंदो आहे त ॾाढो कुर्ब ॾींदो आहे, ॾाढी पंजाइप जो इज़हार कंदो आहे। ऐं उनखे असां दादा दादा करे बि सॾींदा आहियूं, उनखे प्यार मञा सभई मामा मामा बि सॾींदा आहियूं। ऐं हुन में हिकिड़ी पंजाइप जी ख़ुशबू आहे, उन में सिंधियत भरियल आहे, छाकाणि त जेके सिंध खां परे रहनि था उहे तव्हां ऐं असां में उन सिंध खे ॾिसनि था, त उनजो आदर भाव असां उहो ई कयूं। सिंध सां जेको मोहबत कंदड़ हुजे ऐं सिंध ॾे रूटीन में ईंदो वेंदो न हुजे, वरले को अचे वञे, उहो अॼु असां सां गॾु मौजूदु आहे हिन मांडाण में। ॾाढो क़ीमती अथसि वक़्तु, पर सिंध जो नालो ॿुधो अथई त कही आयो आहे, पंहिंजा पेड़ा भरे आयो आहे। डॉक्टर राम बख्शाणी साहिबु असां सां गॾु आहे, पंहिंजी मोहबतुनि सां, पंहिंजे जज़्बे सां। ऐं गुज़ारिश कंदुसि डॉक्टर साहिब खे त डॉक्टर साहिबु स्टेज ते अचो। हे असांजा हथड़ा आहिनि जेके मुंतज़िर आहिनि, असांजी छाती मुंतज़िर आहे तव्हांजा भाकुर पाइण लाइ। तव्हां सां मिलूं, तव्हांखे ॾिसूं, ज़ोरदार ताड़ियूं। हीअ अजरकनि जो तोहफ़ो, ऐं हिन नंढे खे ऐं नंढी खे चवंदुसि, नंढी बाबा तव्हां हेॾां अचो, अचो, ईंदव तव्हां मथे ईंदव? अचो तव्हां अचो भला, हुन नंढी खे अचो बेटा अचो, तव्हां अचो, तव्हां अचो भला। इहा मोहबत आहे जंहिं लाइ सिकूं था, हिन मोहबत लाइ सिकूं था। डॉक्टर साहिबु तव्हांखे अदा बशीर आरी सर खां गुज़ारिश कंदसि त अजरक जो सुहिणो तोहफ़ो, ॾिसो कपिड़ो आहे पर अजरक जो ठपो लॻो त छा थी वियो आहे। ऐं ही ख़ूबसूरत शील्ड डॉक्टर साहिबु असां चाहींदासीं त तव्हां असांजे दोस्तनि सां मुखातिब ज़रूरु थियो। दोस्तो, मां जॾहिं हिते आयुसि त मूंखे ख़बर कोन हुई की मूंखे कुझु ॻाल्हाइणो बि आहे, छाकाणि त अहिड़े मौक़े ते कोई थोरी तयारी हुजे त सुठी ॻाल्हि आहे। जेतोणीक हीउ भाउ जॾहिं मां सिंध में वियुसि त टीवी चैनल ते जेको हिन इंटरव्यू वरितो आहे सॼे पाकिस्तान में उहो रिलीज़ थियो, ऐं किथां किथां ॻोठनि मां फ़ोन अचनि लॻा त तई असां वटि हिते अचो। 70 सालनि खां पोइ सिंध खे छॾण खां पोइ मां 70 सालनि खां पोइ वियो हुउसि। मूंखे इहा ख़बर यादगिरी हुई त 5 साले उमिरि में जॾहिं मां उतां निकितो हुउसि, मुंहिंजी ॾाॾी मूंसां गॾु हुई, उन हंज में खणी असां मुल्क छॾियो। पर ख़ुशी जेका ॾिठी अथमि सॼे हिंदुस्तान में या हिंदुस्तान खां ॿाहिरि दुनिया जे केतिरनि मुल्कनि में, अक्सर
डपु ॾियारियो वेंदो आहे त सिंधी ॿोली बचंदी कोन। इहा ॻाल्हि जॾहिं जॾहिं मां ॾिसंदो आहियां पाकिस्तानी फंक्शन त लॻंदो आहे त सिंधी हमेशह क़ाइमु रहंदी। ऐं अॻे खां अॻड़ी थी सघे थो तव्हांखे लॻंदो हुजे त मां जेका सिंधी ॻाल्हाए रहियो आहियां सा का अलॻि सिंधी आहे, उहा थी वई आहे। ऐं जेका तव्हांजी सिंधी ॿुधंदो आहियां त उन में असुलियत मूंखे ॾिसण में ईंदी आहे। हिकिड़े शाइर चयो त जेके हिते ॼमंदा से बि सिंधी सॾिबा, जेके हिते ॼमंदा से बि सिंधी सॾिबा, सिंधी थी करे बि सिंध खे ॾिसण खां सिकंदा। दारियनि वांगुरु जॾहिं सिंध वञी ॾिसंदा माण्हू ईअं चवंदा सिंधी आया आहिनि सिंध ॾिसण। सो दोस्तो इंशा अल्लाह ही जेका शाइरी अॻकथी आहे इन खे असीं करियूं। हालतूं बदिलजनि पियूं, छा थो थिए अॻियां, पर हिन वक़्तु जेको मां माहौल ॾिसी रहियो आहियां त सिंधी कल्चर, सिंधी सभ्यता, सिंधी ॿोली, हिकिड़े लीडर ताज़ो इंडिया में लेक्चर ॾिनो हो, चई आप सिंधियों ने अपनी परंपरा बुला दी है, अपनी लिबास बुला दी है, अपना खाना बुला दिया है, अपनी ज़ुबान बुला दी है। त घटि में घटि इहे सभु ॻाल्हियूं तव्हां वटि महफ़ूज़ आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे ऐं वक़्तु कोन वठंदुसि तव्हांजो। वाह वाह, तमामु ज़ोरदार ताड़ियूं हिकु दफ़ो ॿीहर डॉक्टर राम बख्शानी साहब जे लाइ थी वञनि। ऐं भाऊ बशीर हींअर ॿुधो आहे त वरी ॿिया अजरक बि ॾियो था, ॾाढा अजरक आहिनि असां वटि माशाल्लाह। कंहिंखे था ॾियो, ख़ुशि नसीब ॾिसंदा जेके ॾींदा उहे बि। सभ खां पहिरीं आउं पंहिंजी टीम जे ऑर्गेनाइज़र आमिर टालपुर ऐं जब्बार जमाली खे चवंदुसि अचो स्टेज ते। साईं अजरकनि जो सिलसिलो हलंदो रहंदो ऐं अॼु जी टोपी अजरकूं ॾाढियूं चमकदड़ ऐं सम्झो सिंध थी लॻे, दुबई त लॻे ई नथी, ॾाढा ख़ूबसूरत ऐं हसीन चेहरा। ऐं हाणे गुज़ारिश कंदुसि साईं बिरोही साहिब खे त बिरोही साहिबु अचनि, साईं जिन जे लाइ अजरक जो तोहफ़ो आहे असां वटि, ऐं उनखे आमिर टालपुर अजरक पाराईंदो। असां वटि साईं PI में कमु कनि था, असां वटि दुबई में साईं शाहिद मुगल खे गुज़ारिश त स्टेज ते अचनि, साईं जिन लाइ अजरक जो तोहफ़ो आहे। साईं मुगल साहब खे अजरक जब्बार जमाली पाराईंदो। असांजो ही प्रोग्राम कुझु असांजूं स्पॉन्सर कंपनियूं आहिनि, उन्हनि जे कोशिशनि सां ऐं उन्हनि जे सहकार सां ई थियो आहे। उनमें वाखा रेस्टोरेंट आहे, उन्हनि असां सां तावन कयो आहे। अल लासीली कंपनी आहे, उन्हनि असां सां तावन कयो आहे। DG फोर्ट वारनि असां सां तावन कयो आहे। ऐं सिंध पैलेस रेस्टोरेंट शारजाह, उन्हनि असां सां तावन कयो आहे। अल सबा ट्रेवल एंड टूरिज़म, उन्हनि असां सां तावन कयो। योर चॉइस प्रॉपर्टी मैनेजमेंट अबू ज़ेबी, उन्हनि असां सां तावन कयो। अल हलीमा डेंटल क्लिनिक, उन्हनि असां सां तावन कयो। ऐं स्प्रिंग इन रोज़ लैंडस्केप कंपनी, उन्हनि असां सां तावन कयो। असां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। असां हिन प्रोग्राम में आयल सभिनी दोस्तनि खे जेके अलेन मां आया आहिनि, असांजो डॉक्टर यूसुफ जतोई अलेन मां आयो आहे। असांजा काफ़ी दोस्त तमामु परे खां परे ॿियनि रियासतनि खां, डॉक्टर अली गाद आहे ऐं SUP जो असांजो अॻुवाण मोहम्मद बख्श पंवर आहे। इहे दोस्त परे परे खां आहिनि। असां सभिनी उन्हनि दोस्तनि जा थोराइता आहियूं जेके असांजे प्रोग्राम में आया। साईं मंसूर लिगारी शारजाह में आयो आहे, असां उन्हनि जा बि थोराइता आहियूं। साईं मंसूर लिगारी खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचनि। उन्हनि खे असांजो ऑर्गेनाइज़र फ़हद अबड़ो शिराज पिरज़ादो मौजूदु आहे, शिराज अजरक पढ़ाईंदो। साईं मुश्ताक सहतो खे गुज़ारिश है स्टेज ते अचनि। साईं खे कामिल इरशाद चांडियो अजरक पढ़ाईंदो।
भाउ मुश्ताक सां तो लॻे थो सभिनी जो प्यारो आहे, तमामु घणियूं ताड़ियूं वॼियूं आहिनि ऐं असांजो प्यारो आहे। सदाईं जेके बि सिंधियुनि जा प्रोग्राम थींदा आहिनि उन में उहो असां सां हर वक़्तु हर हंधि गॾु हूंदो आहे। असां हुनजा थोराइता आहियूं। असांजो सीनियर दोस्तनि जी हिकिड़ी टीम आहे, असां वटि हिकिड़ी सीनियर दोस्तनि जी टीम हुई। जॾहिं असां नौजवाननि प्रोग्राम में हथु विधो त उन्हनि सीनियरनि अची चयो त बाबा घबरायो न, तव्हां प्रोग्राम सुठो करे वेंदो, असीं तव्हां सां गॾु आहियूं। उन्हनि जा नाला न विसारींदसि। चाचा अला नवाज़ मेमण अॻु खां अॻिरो हुयो, डॉक्टर यूसुफ जतोई असां सां गॾु हुयो, चाचो इदरीस लाशारी असां सां गॾु हुयो, शौकत सरकी साहिबु असां सां गॾु हुयो ऐं ॿिया काफ़ी दोस्त जेके थी सघे थो। सईद कटबर भाऊ उहो माना हर वक़्तु असांखे गाइड कंदो रहियो। भाउ मंसूर कास्किली थी वियो, भाउ रबनवाज़ कलोड़ो थी वियो ऐं ॿिया काफ़ी असांजा दोस्त आहिनि जेके असां सां गॾु बीठा हुया ऐं हर हंधि असांजी उन्हनि रहनुमाई कई ऐं उन्हनि सभिनी जो थोराइतो आहियां। मुंहिंजी जेका असांजी सिंध फ्रेंड्स फोरम जी टीम आहे उन्हनि ॾींहुं राति महिनत कई आहे। असां त माण्हुनि खे घरनि ताईं कार्ड पहुचाया आहिनि। एतिरे ताईं जो फ़ोन अचे पई त बाबा फलाणे हंधि रहंदो। असांजो दोस्त जेके बि आहिनि जिन जा आउं नाला खणंदुसि, असांजी टीम जेका निसार लाखेर आहे, पदमवीर आहे, असांजो फहद अबड़ो आहे, सोहेल अबड़ो आहे ऐं काफ़ी दोस्त आहिनि असांजा, जंहिंमें नवीद लांडर, वकार शाह, मालिक सुमरो, बीजल सिंधी, शिराज बिरज़ादो ऐं असांजा काफ़ी जेके दोस्त आहिनि जिन जा थी सघे थो नाला हींअर न खणी सघियो हुजां। सारंग टालपुर आहे, सराई मुर्तज़ा खावड़ आहे, इहे सभु असांजा दोस्त आहिनि जेके जबार जमाली खां वेंदे इहे जेके बि दोस्त आहिनि उहे वक़्तनि ब वक़्तनि असां सां गॾु रहिया आहिनि। जेॾीमहिल फ़ोन कयूं पिया जेको कमु पए पियो। भाउ सिराज शेख आहे, उहो तमामु घणो असांजो सरगर्म दोस्त आहे। उन्हनि सभिनी दोस्तनि जिन ही मेलो सजायो आहे, तव्हां जूं ताड़ियूं उन्हनि दोस्तनि जे लाइ जिन ही मेलो सजायो आहे। ज़बरदस्त, बाक़ी सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं के दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके मंज़र आम ते नज़र ईंदा आहिनि। जीअं त बशीर ॻाल्हि कई त असां परे परे ते वञी करे जेके दोस्त न अची सघिया त उन्हनि ताईं पहुचायासीं पासिस। पर हाणे जहिड़ा गेट खुलियल आहिनि न सभिनी लाइ जहान साॻियो आहे। ऐं उहो सॾु हुयो शुरू में त जेके बि ईंदा उन्हनि खे एकोमोडेट करिणो पवंदो ऐं कंदासीं थियनि पिया। ऐं उहो जीअं असां सेल्फी कढाईंदा आहियूं न त सेल्फी जो हिकिड़ो उसूल हूंदो आहे बाबा पंहिंजी मुंडी पाण ॻोल्हियो। सो हीअ असांजो पंहिंजो प्रोग्राम आहे। हिन प्रोग्राम में पंहिंजी शिरकत पाण खे करणी आहे। कीअं करणी आहे? डिसिप्लिन में, दायरे में। जेके दोस्त मथे वेठा आहिनि इन्हनि जो बि माशाल्लाह जोश जज़्बो ॾिसी करे ॾाढी दिलि ख़ुशि थिए थी। ऐं जेके दोस्त हिते मौजूदु आहिनि, हिते असांजूं भेनरूं, असां वटि खोड़ दोस्त जीअं था ॻाल्हि कई न असांजा ॿाह ॿेली रहिया आहिनि, जीअं असांजी मदद कई आहे तीअं ई असां जॾहिं 2005 में शो कयो था इम्तियाज़ शेख वेठो आहे, अदा अला बख़्श वेठो आहे, अदा इदरीस वेठो आहे, उहे दोस्त भाउ आसिफ़ लोहार वेठो आहे। इहे दोस्त असांजा वक़्तनि फ़वक़्तनि मुख़्तलिफ़ जॾहिं बि का ॻाल्हि थींदी आहे, भाउ मुनीर आहे, ॿिया आहिनि, त अक्सर हेल्पिंग हैंड थींदा आहिनि। उहे भले पाण खे ज़ाहिर न बि कनि पर वक़्तु ॾियणु, कंहिंखे काॾे वठी वञणु, कंहिंजे लाइ ॿुधाइणु। ऐं हाणे जेके स्पॉन्सर जा नाला अदे वरिता ऐं ज़रूरु चाहींदुसि त जॾहिं बि प्रोग्राम थियनि जंहिंखे का ताक़त हुजे कंहिं बि हवाले सां, सची ॻाल्हि इहा आहे त अहिड़नि प्रोग्रामनि में कमाइबो कोन्हे, नई वरी पैसा थींदा आहिनि, ख़र्च मुश्किल सां पूरा थींदा आहिनि। बसि हिन दोस्तनि जी मोहबत आहे, पंहिंजे खीसे मां हणा वणा ॾेई करे बि हिन प्रोग्राम खे कामयाबु था कनि। छा चइबो आहे त हिननि जे लाइ ज़ोरदार ताड़ी ज़रूरु इहे लहणनि, इहे जस लहणनि। पोइ छा आहे त जे हाउ न हारी कोहियारल, जे हाउ न हारी कोहियारल, ही ॾींहुं बि घारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आहे, उथ डूंगर ॾारे वेंदासीं। त इहे डूंगर ॾारबा इहे ऐं इहे जेके दोस्त आहिनि असांजा, इहे पंहिंजे जोश ऐं जज़्बे सां, ऐं डॉक्टर राम बख्शाणी साहिबु वेठा आहिनि जॾहिं हुनखे गुलनि जो तोहफ़ो मिलियो पिए ऐं जेका अंदरि में उहा तकलीफ़ ॾुख पंहिंजी सिंध खे छॾण जो आहे, त आउं जिथे बि मां कोशिशि कंदो आहियां त उन्हनि खे ज़रूरु त इहा जेका कावड़ आहे उन कावड़ मां आउं ज़रूरु चवंदुसि त हिन गुलज़ारीअ ॾे ॾिसतो, हुन साईअ टारीअ ॾे ॾिसतो, उस्ताद बुखारीअ ॾे ॾिसतूं, एजाज़ जी ज़ारीअ ॾे ॾिसतूं, सरकश जा आहिनि नेण बिनल, हिन धरतीअ सारीअ ॾे ॾिसतूं।
हिन गुल गुलज़ारीअ ॾे ॾिस तूं, हिन साई टारीअ ॾे ॾिस तूं, एजाज़ जी ज़ारीअ ॾे ॾिस तूं, उस्ताद बुखारीअ ॾे ॾिस तूं, सरकश जा आहिनि नेण बिनल हिन धरतीअ सारीअ ॾे ॾिस तूं। ॾस कंहिं कंहिं खे मां मेड़ कयां, चईं जंहिं तंहिं खे मां मेड़ कयां, चईं अज़ल अबद खे मेड़ कयां, चईं ज़मा मकां खे मेड़ कयां, दुनिया जा समूरा ॿार वठी चईं तुंहिंजे आॾो मेड़ कयां। ॾस कंहिं कंहिं खे मां मेड़ कयां, चईं जंहिं तंहिं खे मां मेड़ कयां, चईं अज़ल अबद खे मेड़ कयां, चईं ज़मा मकां खे मेड़ कयां, दुनिया जा समूरा ॿार वठी चईं तुंहिंजे आॾो मेड़ कयां। धरतीअ जो कसम थई कावड़ छॾ, सरतीअ जो कसम थई कावड़ छॾ, धरतीअ जो कसम थई कावड़ छॾ, सरतीअ जो कसम थई कावड़ छॾ, ॿोलीअ जो कसम थई कावड़ छॾ, लोलीअ जो कसम थई कावड़ छॾ, ही तुंहिंजे आॾो फैलायल झोलीअ जो कसम थई कावड़ छॾ। तूं कावड़ छॾ, तूं कावड़ छॾ, ही कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्क जियारींदी, पर हिकिड़ी मुर्क जियारींदी। जे वयुसि मरी त रोए जाए न तूं, तुरबत जी तरफ़ अच जाए न तूं, गुल ताज़ा के रख जाए न तूं, कुल कलमा के पढ़ जाए न तूं, ऐं हा सुॾकी सॾु कजाए न तूं। तूं सॾु कंदीअ मां उथी पवंदुसि ऐं महशर सम्झी जी पवंदुसि। पोइ माण्हू पीर सॾींदा पिया ऐं मूंखे हुपू ॾींदा पिया, ही सिंध जा सादा माण्हू अथई, वीचारा पंहिंजा माण्हू अथई, ओ बाजारा हर बाजारे सिंधीअ जो कसम अथई कावड़ छॾ। तो दोस्तो कावड़ करणी न आहे, पंहिंजनि सां त कावड़ हूंदी बि न आहे। ऐं कामरेड सवेर ॾाढो ज़बरदस्त असांखे शइ ॿुधाई। हाणे चाहींदुसि असां कामरेड खे हिकु दफ़ो ॿीहर कामरेड इर्शाद चांडियो खे त असांखे गीत ॿुधाए, पर तव्हांजी ज़ोरदार ताड़ी लाज़मी आहे। ऑक्सीजन आहे ऑक्सीजन। बड़ा वॾा सभिनि दोस्तनि जा तव्हां अॼु यकीन कयो मां ॾाढो ख़ुशि आहियां जॾहिं सॼी सिंध गॾु थी आहे ऐं हर हिकु उन चहिरे ते मुर्क आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त मां तव्हांखे हिकिड़ो आज़ादु नज़म थो ॿुधायां। उन हर लफ़्ज़ जे पोयां सिंध आहे। तूं सूंह, तूं सुंदरता, तूं साभियावा, तूं सूंह, तूं सुंदरता, तूं साभियावा, कंहिं दीवाने जे ख्वाब जी या मूरत हिजाब जी या सूरत सवाब जी। सिंध तूं मोहिणी, तूं मधुवंती, तूं मधुरती, तूं पद्मिणी, तूं ख़याला, तूं साधुअ जो सवाला, तूं सोरठ, तूं ससुई, तूं सुहिणी मेहार जी या मुर्का ॿार जी, या मुर्का ॿार जी। तूं महल इबादत जी या निशानी सादत जी, तूं माकरात जी या लात तात जी, तूं सदियुनि जी सदावा या महबूब जी अदावा, तूं कयल विश्वास जी, तूं चाहियल शुनास जी, तूं मेहंदी कमार जी, तूं सुगंध बहार जी, तूं सामन नीह जी। सिंध तूं सामन नीह जी, तूं इंडलठ मींहं जी, तूं मुंद पारे जी, तूं सवड़ सियारे जी, तूं उस डिसंबर जी, तूं दुआ पैगंबर जी, तूं नरमे एहसास सां या संगदिल मां सां, तूं उफ़क़ जो आवारा बादल या डंड जो को उजरो कवल, तूं प्रेमीअ जी प्रीता, तूं सच जी रीता, तूं कयल का पारता। सिंध तूं गुज़ारता, तूं गुज़ारता, तूं गुज़ारता, तूं गुज़ारता। असल में दोस्त मूंखे चयो आहे कुमी साईं गीत ॿुधाए जेको हाल प्रिया नाल। उझण खां मचण में मज़ो थो अचेड़े, जझड़ थी जीअण में मज़ो थो अचेड़े, मज़ो थो अचेड़े। उझण खां मचण में मज़ो थो अचेड़े, जझड़ थी जीअण में मज़ो थो अचेड़े, मज़ो थो अचेड़े। न महलो न रीतो नथो मौत घुरिजे, न महलो न रीतो नथो मौत घुरिजे। महल ते मरण में मज़ो थो अचेड़े, जझड़ थी जीअण में मज़ो थो अचेड़े, मज़ो थो अचेड़े, मज़ो थो अचेड़े। घुरऊं थो क़बर खां वठऊं हक़ गोघे, घुरऊं थो क़बर खां वठऊं हक़ गोघे। पिनण खां
में मज़ो थो अचेड़े पिनण खां छिनण में मज़ो थो अचेड़े जझड़ थी जीअण में मज़ो थो अचेड़े मज़ो थो अचेड़े मज़ो थो अचेड़े। जी असन नवीद लांडर किथे? नवीद लांडर, नवीद भाउ अचो। ऐं सनाउल्ला लाशारी, सिराज शेख किथे? सिराज शेख, सिराज शेख, मुर्तज़ा खावड़। ऐं हाणे मीडिया जे हवाले सां ज़िक्र कंदो हलां त मीडिया जा ॾाढा सुठा नाला जेके प्रॉब्लम्स आहिनि, ख़ुशियूं आहिनि, ही जेका कार्रवाई हले पई इनखे ॾाढे सुहिणे अंदाज़ सां इनखे रिकॉर्ड कंदा, इनखे पंहिंजी स्टोरी ठाहींदा ऐं पूरी दुनिया ते पहुचाईंदा। उन खां पोइ राग बि आहे, उन सां गॾोगॾु झूमंदासीं बि गॾु, घणो कुझु आहे। उन्हनि दोस्तनि जी बि महिरबानी कंदा हलूं, उन्हनि दोस्तनि खे बि असां हिमथायूं था ताकी असांजी सखावत खे पूरी दुनिया ते पहुचाइण लाइ। मीडिया जा दोस्तनि हाफ़िज़ ज़ाहिद अली आज न्यूज़ सां हिननि जो तालुक़ु आहे, उन्हनि खे अजरक जो तोहफ़ो पेश कंदो असांजो भाउ नवीद। उन सां गॾोगॾु ख़ालिद महमूद गोंदल साहब, उन्हनि खे बि असां चाहींदासीं स्टेज ते। आज न्यूज़ सां तालुक़ु आहे हाफ़िज़ ज़ाहिद अली जो UAE जे हवाले सां। ख़ालिद महमूद गोंदल जज़्बा न्यूज़, सिराज शेख उनखे अजरक पाराईंदो। अज़मत अंसारी साहब शरिक न्यूज़, उन लाइ सनाउल्ला भाउ खे चवंदासीं त उन्हनि खे अजरक पाराइनि। सनाउल्ला। सारंग सिंधी हमेशह हर वक़्तु हर प्रोग्राम में असां सां गॾु गॾु हूंदो आहे। सारंग सिंधीअ खे अजरक जो तोहफ़ो असां चाहियूं था त दादा मुर्तज़ा खे चवंदासीं दादा सारंग सिंधी खे अजरक जो तोहफ़ो तमामु चाढ़ियूं। ॾाढो दिलि सां कमु कंदो आहे पंहिंजी कम्यूनिटी जे लाइ, पंहिंजनि सभिनी जे लाइ। आऊं बि ताड़ियूं वॼायां थो सारंग लाइ, ॾाढो सचो इंसानु आहे। हिन इंसान जी आऊं कहिड़ी तारीफ़ कयां, सची ॿुधायां त खोड़ असांजा अहिड़ा दोस्त जेके कहिड़े तरीक़े सां हिते अचनि था, उनजा प्रॉब्लम थींदा आहिनि त सारंग बीठो हूंदो अथनि उन्हनि दोस्तनि सां। ज़ुल्फ़कार शाह साहब UAE प्रेस जे लाइ, ज़ुल्फ़कार शाह साहब बीजल सिंधी खे आऊं चाहींदुसि त गुज़ारिश कंदुसि त उन्हनि खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। उन सां गॾोगॾु सैफ कलोड़ो आहे, उनखे अदा चतरवीर अजरक जो तोहफ़ो पेश कंदो। ऐं ॿार जेके बि अॼु तयारु थी आया आहिनि न, उन्हनि लाइ मोट ज़बरदस्त गिफ्ट आहिनि। जेके ॿार तयारु थी आया आहिनि पंहिंजे सिंधी वेस वॻनि में, उन्हनि खे आऊं गुज़ारिश कंदुसि त अचनि मूंसां स्टेज ते। ॿारनि जे लाइ जेके तयारु थिया आहिनि ॿारड़ा, हे असांजो मुस्तक़बिल आहिनि। हिननि खे असांखे हिमथाइणो पवंदो ताकी सुभाणे इहे ई वरी हिते हूंदा ऐं हिन सकाफ़त खे, हिन ॿोलीअ खे गॾु खणी हलंदा। अदा सैफ कलोड़ो, जेतिरा ॿार आहिनि उहे अचनि स्टेज ते मूंसां गॾु। वाह वाह, अचो 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 अचो। ताड़ियूं उन्हनि ॿारनि जे लाइ, हिननि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं भाउ। हे माशाल्लाह केॾा प्यारा। ओए होए, अच्छा अच्छा अच्छा, हलिया 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 हलिया। अचो अचो, अॼु सही नेशनल डे आहे। वेरी गुड, माशाल्लाह माशाल्लाह। सदा सिंधुअ जी छोली, मारवड़न जी मिठड़ी बोली, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमड़ जा नारा नारा नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। छा नालो आहे तव्हांजो? हबीबा। हबीबा। मोहम्मद इब्राहिम। अब्दुल्ला। मखान। हेलो, भाउ सईद अचो अचो। भाउ मंसूर। मोहम्मद खान। अचो। डॉक्टर यूसुफ। मुस्लिम असलम। माशाल्लाह माशाल्लाह। चाचा इदरीस, चाचा इदरीस। मौला करे बरी है लबसन, काछे ऐं कारू छरले बादल का। नसरुल्लाह, भाउ नसरुल्लाह अचो।
जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी वारा जियन जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा 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 जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन सभई माशाल्लाह ऐं हिन चाहींदसि त ॿारनि जे लाइ असां वटि गिफ्ट्स आहिनि उहे ॾियूं ऐं हिननि खे हिमथायूं त हीअ असांजी सकाफ़त आहे हीअ ख़ूबसूरत चहिरा ही अजरक असांजी शनाख़्त आहे पाण किथे बि हुजूं अजरक हूंदो आहे त पाण सम्झंदा आहियूं सिंधी ते ई या सिंध सां तालुक़ अथसि इरफान अब्बासी खे चाहींदसि स्टेज ते अचनि ऐं ही तोहफ़ा ॿारनि खे बि ॾींदा हलूं बाबा शीर तोहफ़ा हिननि ॿारनि जे लाइ जी इरफान अब्बासी सिंधड़ी माला माल हुजे हर माण्हू हिते ख़ुशहाल हुजे ख़ुशियुनि मां प्यारा जो रहनि ही अचो अचो दा रफ़ीक जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधु जी छोली मारू हिननि ॿारनि जे लाइ असां वटि गिफ्ट हैम्पर्स आहिनि ताकी घर वञी यादि कनि असांजे हिन प्रोग्राम में आया ऐं जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा ख़ूबसूरत तोहफ़ा आहिनि ऐं हिननि तोहफ़नि सां गॾु पाण झूमंदासीं सभई गॾिजी केॾो सुठो थो लॻे ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि ज़ोरदार ताड़ियूं आउं हटी थो वञा असांजी भेनरूं चवंदा था हट था हाणे असांजे नंढड़नि डांस ईंदो आहे सभिनी खे डांस ईंदो आहे डांस ईंदी आहे ज़ोरदार ताड़ियूं ॿारनि जे लाइ ऐं ॾाढा सुहिणा था लॻनि अलाह सां हिनखे वॾी हयाती ॾे सिहत ॾे तंदुरुस्ती ॾे ऐं असांजी भेनरुनि ॾाढी तयारी कई आहे ॿारनि खे तयारु करण में ज़ोरदार माशाल्लाह वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी महिरबानी ठीकु आहे अदो कजो मूंसां रहे सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा 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 जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन टोपी अजरक वारा जियन जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन पंहिंजे गीतनि ते झूमंदासीं अॼोकी शाम पंहिंजनि जे लाइ वक़्तु करे छॾी आहे ऐं कम पिया थींदा कंहिंखां बग़ैर को कमु रुकबो न आहे ऐं असां जेके भेनरूं वेठियूं आहिनि किचन में वञण जी का ज़रूरत कान्हे पाण ॼाणे वठी आया आहिनि हाणे पाण ई ॿाहिरि आउटिंग करे मानी खाराईंदा इन करे घर जो को टेंशन न आहे हिते आहियूं घुमंदासीं ॻाईंदासीं हींअर कुझु अजरक आहिनि जेके असां चाहियूं था त असां उन्हनि दोस्तनि खे ज़रूरु पारायूं ऐं उन लाइ असांजा दोस्त अदा रसूल बख़्श सूमरो उनखे आउं गुज़ारिश कंदुसि स्टेज ते अचनि उनखे अदा फहद अजरक पाराईंदो अदा रसूल बख़्श सूमरो ज़ोरदार ताड़ियूं भाउ हे असांजा दोस्त आहिनि असांजो सरमायो आहिनि जेके पंहिंजी ॿोलीअ लाइ पंहिंजनि प्रोग्रामनि जे लाइ पाण पतो ॾिदा अदा इरफान अब्बासी अदा इरफान हिकु दफ़ो ॿीहर अदा तव्हांखे चतरवीर खे आउं गुज़ारिश कंदुसि त तव्हांखे अजरक जो तोहफ़ो पेश कनि अदा इरफान अब्बासी अदा चतरवीर अदा सईद कटपर अदा मुर्तज़ा खोवड़ खे चाहींदासीं त अदा सईद कटपर खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि हीअ असांजी सकाफ़त
सकाफ़त आहे। अजरक तोहफ़े में ॾियणु, अजरक पाइणु पराइणु केॾो वॾो मर्तबो आहे। त असां चाहींदासीं त हिन रिवायतुनि खे, हिन सकाफ़त खे क़ाइमु रखूं। डॉक्टर नसरुल्ला अदा बीजल सिंधी अजरक जो तोहफ़ो पेश कंदो। इन प्रोग्राम में असांजूं अदड़ियूं ऐं भेनरियूं आयूं आहिनि। उनमें अदी आरफा अबड़ो जिन ॿारनि जा गिफ्ट वरिता पैक कया, उनखे गुज़ारिश त स्टेज ते अचनि। अदी आरफा अबड़ो किथे आहे? ॿी प्रोफेसर डॉक्टर नूर, अदी आरफा खे भाउ निसार लाखे अजरक पढ़ाईंदो। अदी आरफा अबड़ो जी महिनत आहे, वो असां सां इन प्रोग्राम में गॾु रही आहे। असां पंहिंजी भेनरुनि खे कीअं दाद ॾींदासीं, बसि ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि असांजी भेनरुनि लाइ। हीअ असांजी सकाफ़त आहे। आदि हाणे आई आहे UAE में, असां हुनखे बेस्ट विशिस चवंदा। प्रोफेसर डॉक्टर नूर खे असांजी आदि आरफा अजरक वॾाईंदी। ऐं ही कॉन्टेक्ट्स थियणु खपनि। असांजूं जेतिरियूं भेनरूं हिते मौजूदु आहिनि, ऐं गुज़ारिश कंदसि हिक ॿिए सां ज़रूरु मिलनि। न सुञाणनि तॾहिं बि वञी भाकुर पाइनि, त उतां बि खिल मिलंदी, भाकुर मिलंदो, पंहिंजाइप मिलंदी, नंबर एक्सचेंज थींदो, वरी साहेड़ियूं थी वेंदियूं, वरी अॻे प्रोग्राम में उहे ॿियनि साहेड़ियुनि खे घुराईंदियूं। ज़रूरु असांजी भेनरुनि लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञणु खपनि। ऐं साईं धणी बख़्श खोसो जो शुक्रगुज़ार आहियां, जेके असांजे प्रोग्राम में आया आहिनि। साईं जिन जी महिरबानी आहे। साईं खे चवंदासीं स्टेज ते अचनि। साईं खे पद्मवीर अजरक पढ़ाईंदो। डॉक्टर राशिद मेमन साहब खे गुज़ारिश त स्टेज ते अचनि, ऐं शिराज खे गुज़ारिश त डॉक्टर राशिद खे अजरक पढ़ाइनि। पद्मवीर साईं धणी बख़्श खोसो खे अजरक पढ़ाईंदो, ऐं डॉक्टर राशिद खे शिराज अजरक पढ़ाईंदो। डॉक्टर राशिद खे सिंधी सकाफ़त आहे, ऐं असांजी सुञाणप सॼी दुनिया में टोपी ऐं अजरक सां आहे। असां ॾाढा ख़ूबसूरत बि लॻंदा आहियूं। दुनिया में जिथे बि असां टोपी ऐं अजरक पाईंदा आहियूं त माण्हू असांखे सुञाणंदा आहिनि। सिंधियती सुञाणप आहे। अदा अला बख़्श कलोड़ खे मां गुज़ारिश कंदसि त स्टेज ते अचनि। अदा अला बख़्श शारजा में पंहिंजे दोस्तनि जे लाइ पाण पतो ॾींदड़ अदा सुहेल खे आउं गुज़ारिश कंदसि अदा अला बख़्श खे अजरक पहिराइनि। ऐं वरी महिरबानी अदा अला बख़्श अदा सुहेल। मूंसां गॾु अदा सैफ़ लोहार खे आउं गुज़ारिश कंदुसि अदा सैफ़ुल्ला खे त स्टेज ते अचनि। तमामु सुहिणे अंदाज़ सां, तमामु सुठो मेज़बान, तमामु सुठो दोस्त, दुबई जे उन्हनि मुअज़िज़ दोस्तनि में जेके बिज़नेस जे हवाले सां पंहिंजी कम्यूनिटी लाइ कुझु करणु चाहिनि था। अदा सैफ़ सां ज़रूरु राब्तो कनि। हेल्पिंग एंड भलिका। अदा निसार खे गुज़ारिश कंदुसि अदा सैफ़ खे अजरक पढ़ाइनि। अदा इदरीस, अदा अज़ीज़ लाशारी खे आउं गुज़ारिश कंदुसि स्टेज ते अचनि। उन्हनि खे अजरक जो तोहफ़ो पेश कंदो असांजो भाउ वकार शाह। अदा रहीम कलोड़ो, ऐं अदा रहीम कलोड़ो खे बि गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचनि। अदा सईद कटपर खे गुज़ारिश कंदुसि त अदा रहीम कलोड़ो खे अजरकनि जो तोहफ़ो पेश कनि। अजरकनि जो सिलसिलो हलंदो रहंदो। हाणे बा ज़ामिन अली किथे आहे? बा ज़ामिन अली जिथे बि हुजे स्टेज ते अचे। असांजे हिन प्रोग्राम खे मचाईंदड़, हिन स्टेज खे डेकोरेट कंदड़, ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो ॼातल सुञातल बा सजाद सुहाग, ऐं उनखे शील्ड ॾींदासीं असां हिकिड़ी मञता तौरु त असां वटि दुबई में हले केतिरनि सालनि खां पोइ आयो आहे, ऐं साईं असांजो तमामु महबूब दोस्त आहे। साईं जिन खे शील्ड फ़हद अबड़ो ॾींदो। फ़हद अबड़ो बा सजाद सुहाग खे शील्ड ॾींदो। ऐं हाणे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु। मांझी साईं बि मौजूदु आहिनि, अदा ज़ामिन अली बि मौजूदु आहे। म्यूज़िक ॾांहुं वधाऊं? म्यूज़िक ॾांहुं वधाऊं था, दिलि खोले इंजॉय कंदासीं। माइट ॾिसनि त पिया ॾिसनि, या वरी माइटनि खे दोस्तनि खे ॾेखारींदासीं त असां कीअं था इंजॉय कयूं। हिते छा सिंध खां घटि आहे छा? अॼु असांजी नंढड़ी सिंध आहे। पाण ॿियो हिकिड़ो वाइदो कयूं था त इनशा अल्लाह ताला अॼु जे हितां उथंदासीं त दुनिया में जॾहिं वेंदा आहियूं त लिटिल चाइना हूंदो आहे। हाणे असां दुनिया जे हर मुल्क में लिटिल सिंध ज़रूरु ठाहींदासीं।
ऐं अॼु फ्रेंड्स फोरम दुबई इन जी शुरूआत थी करे अॼु खां सम्झो त लिटिल सिंध हितां खां शुरू आहे, तव्हां असां खां शुरू आहे। त प्रोग्राम में वधूं था। अदा ज़ामिन अली बि असां सां मौजूदु आहे, असांजा म्यूज़िशियन्स हिते पंहिंजो सेटअप कंदा। ऐं ही किताब जी महूरत आहे कहाणियुनि ज़मीर जो मौत, अदा मुर्तज़ा नारे जो किताब आहे अदा बशी। त इन किताब जी महूरत ज़मीर जो मौत किताब आहे जंहिंजी महूरती तक़रीब आहे ऐं इहो मुर्तज़ा नारे जो लिखियलु आहे। चाहे आला नवाज़ मेम खे गुज़ारिश अचे, साईं शाहिद मुगल साहब तव्हां बि अचो, ऐं मंसूर लिगारी तव्हां बि अचो। रफ़ीक खेड़े खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचे। रफ़ीक खेड़ो, साईं मंसूर लिगारी, चाचा आला नवाज़, बीजल सिंधी। मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली किताब जी महूरती तक़रीब आहे, कहाणियुनि जो किताब आहे ज़मीर जो मौत। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। ऐं हाणे राग जो वक़्तु थियण वारो आहे। मोहम्मद असलम ख़ासकेली प्रेसिडेंट पाकिस्तान पीपल्स पार्टी शारजा जिन आया आहिनि, उन्हनि जूं महिरबानियूं। ऐं ॿिया तमामु काफ़ी दोस्त आया आहिनि जिन थी सघे थो नाला असां न खणी सघिया हुजूं। हुन सां गॾोगॾु तमामु सुठो नालो, नंढी उमिरि में वॾो नाव कमाइण वारो, मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में स्टेज ते टेलीविज़न ते तव्हां सां अॼु बि असां सां गॾु हूंदो। यादगार शील्ड आहे, हमेशह यादि रहंदी त दुबई में आयासीं, प्रोग्राम कयोसीं। अदा ज़ामिन अली जे लाइ ताड़ियूं वॼायो त हुन शील्ड रिसीव कंदो अदा ज़ामिन अली। ऐं शील्ड अदा पदमवीर अदा ज़ामिन खे शील्ड ॾींदो यादगार तोहफ़े तौरु, ताकी यादि रहेसि त हिन दुबई जे फ्रेंड्स फोरम एॾो बहितरीनु प्रोग्राम में असां सां गॾु शरीक रहियो। अदा ज़ामिन अली। ऐं आख़िर में कुझु दोस्त उन्हनि जा ज़िक्र आउं ज़रूरु कंदो हलां। उन्हनि खे अजरक पहिरायूं, पोइ म्यूज़िक ॿुधूं, पोइ झूमूं। यादगार लम्हा सोशल मीडिया ते अॼु रुगो अजरक हूंदा, दुबई हूंदो, ऐं सॼी दुनिया खे ख़बर पइजी वेंदी त दुबई वारा पंहिंजी सकाफ़त खे कीअं था मल्हाइनि, पंहिंजे अजरकनि सां, टोपियुनि सां बाक़ाइदे। हींअर अजरकनि जो तोहफ़ो आहे असांजा दोस्त जेके मीडिया सां तालुक़ु रखनि था, सैयद मुदस्सिर खुशनूद 92 न्यूज़, सलाहुद्दीन खोखर साहब रॉयल न्यूज़, आरिफ शाहिद साहब आहिनि उर्दू अख़बार, राना रिज़वान जज़्बा चैनल। इन्हनि सभिनी दोस्तनि खे आउं गुज़ारिश कंदुसि, इन दोस्तों से गुज़ारिश करूँगा कि स्टेज पर आएँ। अजरकनि जो तोहफ़ो उन्हनि दोस्तनि जे लाइ सैयद मुदस्सिर खुशनूद, सलाहुद्दीन खोखर साहब, आरिफ शाहिद साहब, राना रिज़वान साहब। ऐं दोस्त अदा सुहेल खे ऐं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि हिननि खे अजरकनि जो तोहफ़ो पेश कनि। उन सां गॾोगॾु ऐं सिफ़्ते आरिफ साहब असां सां गॾु हिते मौजूदु आहे, जियो न्यूज़ सां हुनजो तालुक़ु आहे। सिफ़्ते आरिफ जियो न्यूज़ सां हुनजो तालुक़ु आहे, ऐं राजा इरफान इन्हनि ॿिन्ही जो तालुक़ु जियो न्यूज़ सां आहे। असां समूरी सिंधी मीडिया जा बि शुक्रगुज़ार आहियूं। अहमद सिलरो बि असां सां गॾु मौजूदु आहे, ऐं चाहींदुसि त अहमद भाउ तव्हां बि अचो स्टेज ते। अदा अहमद जे लाइ बि अजरक जो तोहफ़ो, अदा मुस्लिम तुनियो खे गुज़ारिश कंदुसि त दोस्तनि खे अजरकनि जो तोहफ़ो पेश कनि। ज़ोरदार ताड़ियूं। इहे तोहफ़ा असांजे अजरकनि जा। असां दुबई जे बुर्जुल अरब जे हेठां हुजूं, बुर्ज ख़लीफ़ा ते हुजूं, अबू धाबी में अलेन में हुजूं, सिंधी अजरक पहिरियल हुजे ऐं ॿियो भाउ को सिंधी गुज़रे त गाॾीअ खे ब्रेक ज़रूरु हणंदो, इहो केरु थो वञे। मतिलबु सिंधी आहे, ॿियो चवंदुसि सिंधी लॻे त नथो, चइबो सिंध सां तालुक़ु ज़रूरु हूंदुसि, अजरक अथसि ओॾियल, बि त यार वठी था हलूंसि। त पोइ इहा ई मोहबत आहे। अदा अहमद सिलरो खे आउं गुज़ारिश कंदुसि स्टेज ते अचे, ऐं मुस्लिम तुनियो भाग चवंदुसि त, ऐं अदा इंजीनियर DM बलोच साहब आहिनि, बिरोही साहब आहिनि। मांझी साईं बि इंतज़ार में आहिनि त मांझी साईं बि चाहे थो त आउं परफॉर्म कयां। उहे सुफ़ियाना कलाम ॿुधंदासीं, झूमंदासीं, सिंध अमड़ खे हिते यादि कंदासीं। ऐं लिटिल सिंध अॼु खां शुरू थी वई हिते। इंजीनियर DM बिरोही साहब खे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचनि। अदा रफ़ीक खेड़ो साहब खे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचनि। अदा शिराज ऐं अदा बीजल खे गुज़ारिश कंदुसि त दोस्तनि खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। जी दोस्तो, हाणे असांजा दोस्त बिल्कुलु मौजूदु आहिनि।
जेसीं ताईं असांजो म्यूज़िक सेटअप लॻे ऐं गुज़ारिश कंदुसि अदा शिराज पीरज़ादो खे अचनि, थोरो अञा रत गरमाइनि, रत खे गरमाए अॼु बाक़ाइदे इंजॉय कंदासीं तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में अदा शिराज पीरज़ादो। सहंदो केर मयारो यार, सहंदो केर मयार, सहंदो केर मयारो यार, सिंधड़ीअ ते सुर केर न ॾींदो, जी जल ते सुर केर न ॾींदो, सहंदो केर मयारो यार, सहंदो केर मयार। ओ घड़ा खणी घिरंदियूं सभ सुहिणियूं घड़ा खणी, साईं घड़ा खणी, साईं घड़ा खणी, हा घड़ा खणी घिरंदियूं सभ सुहिणियूं, मरंदा सभ में हारो यार, मरंदा सभ में हार, मरंदा सभ में हारो यार, सिंधड़ीअ ते सुर केर न ॾींदो, सहंदो केर मयार। ओ नेठि त रहंदी केसी रहंदी, नेठि त रहंदी, हो नेठि त रहंदी, नेठि त रहंदी, नेठि त रहंदी, केसी रहंदी, धोखे जी दीवारो यार, धोखे जी दीवार, धोखे जी दीवारो यार, सिंधड़ीअ ते सुर केर न ॾींदो, सहंदो केर मयार। हो झोल झली जंहिं वक़्तु भिटाई, झोल झली, हा झोल झली, साईं झोल झली, हा झोल झली जंहिं वक़्तु भिटाई, किरंदा कंध हज़ारो यार, किरंदा कंध हज़ार, किरंदा कंध हज़ारो यार, सिंधड़ीअ ते सुर केर न ॾींदो, सहंदो केर मयार, सहंदो केर मयारो यार, सहंदो केर मयार, सिंधड़ीअ ते सुर केर न ॾींदो, सहंदो केर मयार। ऐं हाणे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु पियूं थियनि ऐं आउं चाहींदुसि हुन दोस्त खे अदा बशीर खे ज़रूरु गुज़ारिश कंदुसि त ॿ लफ़्ज़ ज़रूरु ॻाल्हाइनि। हिनखे रचाइण में मचाइण में को हल्को हथु को सवलो हथु न आहे, वरी महिनत खपंदी आहे अहिड़े मांडाण खे मचाइण में। अदा बशीर पंहिंजो एक्सपीरियंस ज़रूरु शेयर कयो। सजण साणे के अणासी विसरे, हैफ़ तिनी के हो जिन वतन विसारियो। असां अॼु प्रोग्राम में आयल असांजे सभिनी दोस्तनि, महिमाननि, मुंहिंजी भेनरनि, मुंहिंजी अमड़ियुनि ऐं गुलनि चढ़नि ॿारनि जो थोराइतो आहियां, जेके अॼु UAE जी मुख़्तलिफ़ रियासतनि मां आया। ऐं सच पुछो, जॾहिं लास्ट ईयर असां प्रोग्राम करायो होसीं ऐं 200 माण्हू हुया, तॾहिं असांजी सिंध फ्रेंड्स फोरम जी जेका टीम आहे उन हिकिड़ो वाइदो ऐं वचन कयो हुयो त हाणे असां हिकिड़ो वॾो बहितरीनु प्रोग्राम कराईंदासीं ऐं तव्हां सभिनी जी शमूलियत उन प्रोग्राम खे कामयाबु करे छॾियो आहे। असां सभु सिंध फ्रेंड्स फोरम जी टीम जो आउं शुक्रगुज़ार आहियां। इहे दोस्त कमिटेड दोस्त जिन जा मूं नाला पहिरीं खया हुया, वरी बि उन्हनि जो हिन स्टेज जे थ्रू शुक्रगुज़ार थींदुसि। भा निसार लाकेर, पदमवीर, भा सोहेल अबड़ो, भा फहद अबड़ो, असांजो सिंध फ्रेंड्स फोरम जो कन्वीनर साईं वकार शाह, असांजो चतुरवीर, असांजो बीजल सिंधी, साबिर सिंधी, आमिर टालपुर, ख़ालिद ज़मा, नवीद लांडर ऐं ॿिया कई खोड़ सारा असांजा दोस्त आहिनि जेके थी सघे थो मूंखां शिराज पीरज़ादो ऐं नाला रहिजी विया हुजनि, भा मुर्तज़ा खावड़ ऐं ॿिया काफ़ी दोस्त आहिनि जेके जिन हिन महिनत कई आहे। ऐं आउं हिन प्रोग्राम खे कामयाबु थींदो ॾिसी आउं ख़ुशी थो महसूसु कयां ऐं तव्हां सां वचन था कयूं त ईंदड़ साल इन खां वॾो प्रोग्राम कराईंदासीं ऐं उहो सिंधियुनि जो तमामु वॾो प्रोग्राम हूंदो। तव्हां दोस्तनि अॼु शमूलियत करे कंहिंजो शहर आहे त तोता ई पहुता, मुंहिंजे नेणनि जा सारा थक लही विया, असांजा अॼु समूरा थक लही विया आहिनि। जेका असांजी महिनत हुई असांजा जो की प्रोग्राम जी कामयाबी समूरा थक लाहे छॾिया आहिनि। ऐं भाउ आख़िर में आऊं असांजा जेके महिमान आया आहिनि, थी सघे थो कंहिंखे असीं स्टेज ते न घुराए सघिया हुजूं, थोरो प्रोग्राम जे अरेंजमेंट में असां
सभु असांजे लाइ मोहतरम आहिनि, सभु असांजा भाइर आहिनि ऐं उन्हनि जो बि शुक्रगुज़ार आहियां जेके रहिजी विया, जिन जा असीं नाला न खणी सघियासीं। उन खां सवाइ आउं शुक्रगुज़ार आहियां उन्हनि स्पॉन्सर्स जा, उन्हनि कंपनियुनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं उन्हनि माण्हुनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन जा नाला असां न खया आहिनि, पर उन्हनि असांखे पंहिंजा फंड ॾिना आहिनि, पंहिंजी मदद कई हिन प्रोग्राम में उन्हनि जो कंट्रीब्यूशन आहे। उन्हनि सभिनी दोस्तनि जी महिनतनि सां असांजी महफ़िल सजाई आहे। असीं शुक्रगुज़ार आहियूं सिंध मां आयल असांजे प्यारे सूफ़ी फ़क़ीर, सूफ़ी फ़नकार असांजे मोहतरम साईं मंजी फ़क़ीर जा, जेके पंहिंजो टाइम कढी हिते आया। असीं शुक्रगुज़ार आहियूं भाउ ज़ामिन अली जा, जेको हिते कई आयो। असां शुक्रगुज़ार आहियूं असांजे सुहिणे नौजवान सजाद सुहागी जा, जेको असां वटि असांजी सॾ ते कई आयो। असां इन्हनि सभिनी महिमाननि लाइ, सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश त हिकिड़ियूं ताड़ियूं थी वञनि सभिनी महिमाननि जे लाइ जेके सिंध मां आया आहिनि। उन्हनि खे ख़बर पए त दुबई जा माण्हू उन्हनि खे यादि कनि था, दुबई जा माण्हू उन्हनि सां मोहबत कनि था। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। जीए सिंध। बिल्कुलु जीए सिंध, सदा जीए। ऐं हाणे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु। अदा शौकत सरकी चए थो त अजर अदा शौकत अचो, ऐं अदा शौकत सरकी खे चवां थो त हुनजी ख़्वाहिश आहे त राजा इरफान साहब जीए न्यूज़ से उनका ताल्लुक़ है, उन्हनि खे बि असां गुज़ारिश कयूं था त अजरक जो तोहफ़ो राजा इरफान साहब जे लाइ आहे। ऐं अदा ऐं हाणे इंतज़ार जूं घड़ियूं सफ़ा ख़तमु। अदा शौकत सरकी हमेशह प्यारु ॾींदो आहे, हुनजी वॾी महिरबानी। हीअ एज़ाज़ आहे, हिन कपिड़े जी अहमियत असां ॼाणूं, तव्हां ॼाणियो। सामाईन, गुज़िरियल हफ़्ते दुबई में सिंध फ्रेंड्स फोरम UAE पारां सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो शानदार रिवायती अंदाज़ में मल्हायो वियो। हिन मौक़े ते UAE में मुख़्तलिफ़ रियासतुनि मां सिंधियुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं हीउ यादगार प्रोग्राम जंहिंजी कार्रवाई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां अव्हां जी ख़िदमत में पेश कई वई। उमेद त हीउ प्रोग्राम अव्हां खे पसंदि आयो हूंदो। असांखे पंहिंजी राय खां आगाह कंदा। मोकिलाइण खां अॻु अव्हां खे हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलंदुसि त अव्हां वटि जेके बि रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन या वॉइस ऑफ सिंध TV लंदन जा प्रोग्राम YouTube जी लिंक्स जी सूरत में पहुचनि था, हिकु क़ौमी फ़र्ज़ु सम्झी उन्हनि खे क्लिक कयो ऐं उन्हनि खे ॿुधो। हीउ प्रोग्राम सिंध जी तारीख़, सिंध जी सकाफ़त, सिंध जो माज़ी ऐं हाल बाबति हूंदा आहिनि, जंहिंमें वसी मालूमात हूंदी आहे। उमेद त असांजी हिन निमाणी गुज़ारिश ते अव्हां गौर कंदव ऐं असांजे हर प्रोग्राम खे ॿुधंदव ऐं लिंक खे क्लिक कंदव। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मुलाक़ात थींदी। अव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो, पंहिंजो ख़्यालु कयो, पंहिंजे घर भातियुनि जो ख़्यालु कयो, वॾड़नि जो अदब एहतराम कयो, मिठो ॻाल्हायो ऐं मोहबतूं वंडियो। इहा ई असल ज़िंदगी आहे। प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं।
हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।